वर्सी के हवाले से थोड़ा मेहरबानी करे तफ़सीली आगाह कजो त ई काफ़िलो जेको आहे रवानो थियो आहे जेको लखी खां ऐं हींअर तव्हां मथे जी बाईपास से आयो ऐं कहिड़े सिलसिले में काॾे विया वञो? असांजो काफ़िलो हले थो, सभु माण्हू असां सां गॾु आहिनि, काफ़ी अॻ में विया आहिनि, कुझु असां सां गॾु आहिनि, सभु वर्सीअ ते वञूं था पिया। टाइम थी वियो आहे, मोहतरमा जे लाइ उते कुल बुल पढ़ंदासीं, दुआ घुरंदासीं ऐं उन सिलसिले में सभु उते इकट्ठा थींदासीं। अच्छा, उते को मरकज़ी चेयरमैन जो खिताब आहे छा उते? हाँ, चेयरमैन साहब जो बिल्कुलु आहे खिताब उते। अच्छा, हितो मथे जी जा माण्हू बि तव्हां तां हितां जेके आहिनि गॾिजी काफ़िले तां गॾिया आहिनि, इहो पहिरियों दफ़ो महसूसु थिए थो नज़र थो अचे? हाँ, हितां गॾिया आहिनि, मथे जी आहे त उते बि ईंदा आहिनि, उतां गॾिजी हलंदा आहिनि। अच्छा, को लखी मां काफ़िलो जीअं हिते पहुचे तेसि ताईं मधे जी मार हाउस जी नुमाइंदगी कंदे ही नौजवान गाॾियुनि समेत हिते मधे जी बाईपास ते मौजूदु आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो रवाना आहियूं। असांजो हीउ जेको काफ़िलो आहे इहो त MNA मोहम्मद शहरयार ख़ान जे अॻुवाणी में रवाना आहे, पर असां महर हाउस मदे जी मां सरदारज़ादा नसरुल्लाह ख़ान दल जे निगरानीअ में हितां निकिरता आहियूं, जेके तक़रीबन 12 खां 14 वेगनियूं आहिनि ऐं 4 खां 5 कारियूं बि आहिनि, जेके मदे जी हाउस महर हाउस मदे जी तां निकितियूं आहिनि। अच्छा, ये माज़ी में कॾहिं काफ़िलो मदे जी मार हाउस सां न निकितो आहे, हिन दफ़े इहा ख़ासि जेका आहे नज़र अचे? वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे, उन महिल महर हाउस गढ़ी ख़ुदा बख़्श जा ईअं चइजे त पीपल्स पार्टीअ में अचण खां पोइ गढ़ी ख़ुदा बख़्श जा काफ़िला महर हाउस जे वज़ीराबाद तां ऐं महर हाउस तां निकिरंदा आहिनि, पर महर हाउस मदे जी जेको आहे उहो हाणे तयारु थियो आहे। इन जे करे इंशाअल्लाह अॻिते बि अहिड़ा काफ़िला नसरुल्लाह ख़ान दल जे अॻुवाणीअ में ऐं मोहम्मद शहरयार ख़ान महर जे अॻुवाणीअ में निकिरंदा रहंदा। मदे जी महर हाउस जो काफ़िलो जेको आहे हिन वक़्तु मदे जी बाईपास से बीठो आहे। MPA आरिफ़ ख़ान महर जी अॻुवाणी में त काफ़िलो रवानो थींदो, जीअं लखी खां काफ़िलो रवानो थी चुको आहे। जीअं ई हिते मदे जी बाईपास ते पहुचंदो त ही जियो जियो